नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो आहे त यूएई पाकिस्तान लाइ $1 अरब माली मदद जी तस्दीक़ करे छॾी। यूएई इख़्तियारनि IMF खे आगाह करे छॾियो आहे। इसाक डार जो चवणु हो त स्टेट बैंक यूएई खां डिपॉज़िट लाइ कागज़ मुकमल करण में बि मसरूफ़ आहे। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदा हलूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो आहे त यूएई पाकिस्तान लाइ $1 अरब माली मदद जी तस्दीक़ करे छॾी। यूएई इख़्तियारनि IMF खे आगाह करे छॾियो आहे। इसाक डार जो चवणु हो त स्टेट बैंक यूएई खां डिपॉज़िट लाइ कागज़ मुकमल करण में मसरूफ़ आहे। ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो आहे त यूएई पाकिस्तान लाइ $1 अरब माली मदद जी तस्दीक़ करे छॾी। यूएई इख़्तियारनि IMF खे आगाह करे छॾियो आहे। इसाक डार जो चवणु हो त स्टेट बैंक यूएई खां डिपॉज़िट लाइ कागज़ मुकमल करण में मसरूफ़ आहे। ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो आहे त यूएई पाकिस्तान लाइ $1 अरब माली मदद जी तस्दीक़ करे छॾी। यूएई इख़्तियारनि IMF खे आगाह करे छॾियो आहे। इसाक डार जो चवणु हो त स्टेट बैंक यूएई खां डिपॉज़िट लाइ कागज़ मुकमल करण में मसरूफ़ आहे। ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो आहे त यूएई पाकिस्तान लाइ $1 अरब माली मदद जी तस्दीक़ करे छॾी आहे। यूएई इख़्तियारनि IMF खे आगाह करे छॾियो आहे। इसाक डार जो चवणु हो त स्टेट बैंक यूएई खां डिपॉज़िट लाइ कागज़ मुकमल करण में मसरूफ़ आहे। ब्रेकिंग न्यूज़ मां शेयर कंदा हलूं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो आहे त यूएई पाकिस्तान लाइ $1 अरब माली मदद जी तस्दीक़ करे छॾी आहे। यूएई इख़्तियारनि IMF खे आगाह करे छॾियो आहे। इसाक डार जो चवणु हो त स्टेट बैंक यूएई खां डिपॉज़िट लाइ कागज़ मुकमल करण में मसरूफ़ आहे। इन वाल सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां मेहदी पवर। जी मेहदी, नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार यूएई पाकिस्तान लाइ $1 अरब माली मदद तस्दीक़ करे छॾी आहे। वधीक तफ़सील बाबति फंडिंग थियण जी तस्दीक़ कई आहे। इन सिलसिले में इसाक डार जो मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त यूएन सां जेको आहे ॻाल्हियूं थियूं आहिनि कि न पाकिस्तान खे इन हवाले सां जेको सपोर्ट करण जे हवाले सां जेको आहे फंड्स जारी कया आहिनि। इन हवाले सां इसाक डार चयो त मुल्क हिन वक़्तु माशी जेके बहरान वारी पोज़ीशन में आहे, जंहिं सबबु यूएन वारनि सां जेकी गॾिजाणी थी, जंहिंमें यूएन तरफ़ां जेको पाकिस्तान खे जेको सपोर्ट कंदे इहे फंड्स जारी कया विया आहिनि। जीअं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त नाणे वारे वज़ीर जेको वफ़ाक़ी वज़ीर पंहिंजो इसाक डार जे तरफ़ां जेको आहे यूएन तरफ़ां जेको आहे मिलंदड़ फंड जे हवाले सां तस्दीक़ कई वई आहे, जंहिंमें हुन इहो मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त यूएन तरफ़ां जेको पाकिस्तान खे फंड्स जेके आहिनि उहे जारी करण जी यकीन दहानी कराईंदे जेके फंड्स जारी कया विया आहिनि, जंहिंसां जेके मुल्क अंदरि जेके मसइला आहिनि उन्हनि में जेके आसानी पैदा थींदी थी। ठीकु आहे मेहदी, सन तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।